नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ बोर्ड जी सूरत हाल इमदादी कमन बाबत जायज़ा इजलास थियो है। इजलास में वफाकी वज़ीरन NDMA चेयरमैन शिरकत कई है। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सूबाई हुकूमत सां सहकार कंदे रोडन की बहाली लाइ कदम खणण जी हिदायत कई है। वज़ीर-ए-आज़म चयो है त सूबन के पेश ईंदड़ मसलन जे हल लाइ जाम हिकमत अमली जोड़ी वञे। वज़ीर-ए-आज़म तरफ़ां मवासिलात, बिजली की विर्छ ऐं इमदादी कार्रवायूं वधीक तेज़ करण जी बि हिदायत कई वई है। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ बोर्ड जी सूरत हाल ऐं इमदादी कमन बाबत जायज़ा इजलास थियो आहे। इजलास में वफाकी वज़ीरन ऐं NDMA चेयरमैन शिरकत कई है। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सूबाई हुकूमत सां सहकार कंदे रोडन की बहाली लाइ कदम खणण जी हिदायत कई है। वज़ीर-ए-आज़म चयो है त सूबन के पेश ईंदड़ मसलन जे हल लाइ जाम हिकमत अमली जोड़ी वञे। वज़ीर-ए-आज़म तरफ़ां मवासिलात, बिजली की विर्छ ऐं इमदादी कार्रवायूं वधीक तेज़ करण जी बि हिदायत कई वई आहे।